Studios. You are watching 3 PM Bulletin. लाहौर हाई कोर्ट शहबाज शरीफ़ जो ब्लैक लिस्ट में नालो ख़ारिज करण लाइ दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे छॾियो। अदालत तरफ़ां फ़ैसिलो थोरी देर में जारी करण जा इम्कान। ॿुधणे दौरान शहबाज शरीफ़ दलील ॾींदे मौक़िफ़ इख़्तियार कयो त सूमर ते बर्तानिया जे डॉक्टर खां टाइम वरितल आहे, सुभाणे जी टिकट बुक करायल आहे, अदालत परे वञण जी इजाज़त ॾिए। अपोज़िशन लीडर शहबाज शरीफ़ हुकूमत तरफ़ां संदसि नालो ब्लैक लिस्ट में शामिल करण ख़िलाफ़ लाहौर हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कई हुई। अदालती अहाते में मीडिया के नुमाइंदनि सां मुलाक़ात दौरान शहबाज शरीफ़ चयो आहे त बशीर मेमुन के बयान 3 सालन खां पोइ नैब न्याज़ी गठजोड़ ते मुहर लगाए छॾी। इमरान न्याज़ी हुकूमत की तरजीह रुगो सियासी इंतकाम आहे। अवाम कोरोना में मरी रहियो आहे। PTI हुकूमत अवाम के रिलीफ ॾियण बदिरां बदतरीन सियासी इंतकाम में रुधल आहे। नवाज़ लीग अगवान एहसन इकबाल मथां परॾे वञण ते पाबंदी। वफ़ाक़ी घरू खाते एहसन इकबाल जो नालो ECL में शामिल करे छॾियो। ज़रियनि जो चवणु आहे त वफ़ाक़ी काबीना नैब जे केसिस सबबि एहसन इकबाल जो नालो ECL में शामिल करण जी मंज़ूरी ॾिनी हुई। PTI जी नाअहलियत सिंध में पानी जो बहरान पैदा करे छॾियो। इरसा पानी मुआहिदे तहत पानी की विर्छ लाइ मॉनिटरिंग जो इदारो आहे। पानी की विर्छ में इरसा जो होड न हलंदो। पीपल्स पार्टी चेयरमैन पंजाब तरफां खोलियल तकरारी CJ ऐं TP लिंक कैनाल के फौरी बंद करण जो मुतालबो करे छॾियो। बिलावल भुट्टो ज़रदारी पंहिंजे बयान में चयो आहे त इरसा जे तय थियल तकरारी फार्मूले तहत मंगला डैम के भरण सबबि सिंध में पानी की खोट पैदा थी वई। PTI सरकार कराची, ठट्टो, सिजावल, बदीन ऐं थरपारकर जो पानी बंद करे सफ़ाकियत जो मुज़ाहिरो कयो आहे। ही कहिड़ी मदीने जी रियासत आहे जो गर्मी ऐं रमज़ान जे भलारे महीने में सिंध जो पानी बंद कयो वियो। घरू खाते सिंध में कोरोना SOPs तहत 9 खां 16 मई ताईं नयूं पाबंदियूं लगाए छॾियूं। जारी थियल नोटिफिकेशन मूजिबि समूरा सयाहती ऐं तफ़रीही माग ईद जी मोकलुनि में बंदि रहंदा। 9 खां 16 मई ताईं शहरनि जी चुरपुर महदूद रखी वेंदी। समूरा कारोबारी मर्कज़ बंदि रखिया वेंदा। नोटिफिकेशन मूजिबि निजी गाॾियुनि ऐं टैक्सी में 50% सीट्स ख़ाली रखियूं वेंदियूं। रेस्टोरेंट सुबुह 5 खां शाम 7 वॻे ताईं खुलियल रहंदा। ईद जी राति ऐं ईद ते समूरियूं बाज़ारूं बंदि रखियूं वेंदियूं। बेकरी, खीर ऐं किराने जा दुकान सुबुह 5 खां शाम 7 वॻे ताईं खोलिया वेंदा। रेस्टोरेंट्स खे रुगो होम डिलीवरी जी इजाज़त। नोटिफिकेशन में चयो वियो आहे त सिंध में बैनुल सूबाई, बैनुल ज़िलई ऐं इंट्रासिटी पब्लिक ट्रांसपोर्ट 16 मई ताईं बंदि रखी वेंदी। PIA पाकिस्तान खां बहरीन ताईं उॾामूं बहाल करे छॾियूं। पहिरीं उॾाम अॼु लाहौर खां 156 मुसाफ़िर खणी बहरीन रवानी। PIA तर्जुमान जो चवणु आहे त बहरीन लाइ हफ़्तेवार 2 उॾामूं हलायूं पियूं वञनि। मलेशिया पाकिस्तान ते सफ़री पाबंदियूं लॻाए छॾियूं। बांग्लादेश, नेपाल ऐं श्रीलंका जे शहरनि ते बि सफ़री पाबंदियुनि जो ऐलान। पाबंदियूं सुभाणे खां लागू थींदियूं। PIA मलेशिया वेंदड़ उॾाम खे रोके छॾियो। PIA जी उॾाम हफ़्ते में 1 भेरो मलेशिया वेंदी आहे। IBA सखर जे डेप्यूटी डायरेक्टर HR इंतज़ामिया जे शोकाज़ नोटिस खे अदालत में चैलेंज करे छॾियो। हुसैन सिद्दीकी तरफ़ां सिंध हाई कोर्ट सखर में शोकाज़ नोटिस ख़िलाफ़ दरख़्वास्त दाख़िल। अदालत शोकाज़ नोटिस ते कार्रवाई ख़िलाफ़ स्टे ऑर्डर जारी करे छॾियो। दरख़्वास्त में हुसैन सिद्दीकी मौक़िफ़ इख़्तियार कयो आहे त IBA सखर जी इंतज़ामिया तरफ़ां मुलाज़िमा बख़्तावर सूमरो खां ज़बरदस्ती मूं ख़िलाफ़ बयानु ॾियारियो वियो। SSP सखर इरफान समो बि बख़्तावर सूमरो खे धमकियूं ॾिनियूं। दरख़्वास्त में चीफ सेक्रेटरी सिंध, VC IBA, रजिस्ट्रार ऐं SSP सखर इरफान समो खे धुर बणायो वियो। अदालत स्टे ऑर्डर जारी कंदे धुरियुनि खां 20 मई ताईं जवाब तलब करे वरितो। कराची जे क़ौमी असम्बली जे तक NA 249 ते वोट्स जी ॻणप अॼु ॿिए ॾींहुं बि जारी।
70 पोलिंग स्टेशन्स ते वोट्स जी ॻणप मुकमल। पीपल्स पार्टी उम्मीदवार कादिर मंदोखेल जा 142, नवाज़ लीग उम्मीदवार मिफ्ताह इस्माइल जा 211, बंदिश पियल TLP जा 228 वोट्स रद्द करार। PSP जे मुस्तफ़ा कमाल जा 77 ऐं MQM जे हाफ़िज़ मुरसलीन जा 167 वोट्स रद्द। PTI जे अमजद इक़बाल आफ़रीदी खे 34 वोट्स इज़ाफ़ी मिली विया। बाइकॉट कंदड़ नवाज़ लीग ऐं PTI जा हामी उम्मीदवार ॿिए ॾींहुं ॻणप में शामिल थी विया। नवाज़ लीग अॻवान मोहम्मद तारिक जो एजेंट अली दानिश, आज़ाद उम्मीदवार ज़ाहिद ख़ान जो पोलिंग एजेंट मसूद ख़ान, PTI जे अमजद आफ़रीदी जे कवरिंग उम्मीदवार नैना परवीन जो एजेंट आसिफ ख़ान बि वोट्स जी ॻणप में शामिल। इलेक्शन कमीशन जे अमले तरफ़ां वोट्स जी ॻणप अॼु मुकमल करण जा इम्कान। PTI नंढी चूंड कलदम करार ॾियणु ऐं नवाज़ लीग वोट्स जी ॻणप रोकाइण लाइ इलेक्शन कमीशन में दरख़्वास्तूं दाख़िल कयूं हुयूं। सऊदी अरब जे दौरे ते पहुतल आर्मी चीफ जनरल क़मर जावेद बाजवा जी सऊदी वली अहद शहज़ादा मोहम्मद बिन सलमान सां मुलाक़ात। ॿितरफ़नि लाॻापनि, फ़ौजी ऐं दिफ़ाई शोबनि में सहकार ते ॻाल्हियूं। ISPR मूजिबि मुलाक़ात दौरान आर्मी चीफ चयो त सऊदी अरब जे ख़ुदमुख्तियारी, इलाइक़ाई सलामती ऐं हरमैन शरीफ़नि जे दिफ़ा लाइ पुरअज़म आहे। सऊदी अरब जो चवणु आहे त पाकिस्तान सां लाॻापा उख़ुवत ऐं ॿितरफ़े एतमाद ते ॿधल आहिनि। ॿई मुल्क उम्मत मुसलमान जे अमुन, इस्तेहकाम ऐं बहितरीअ लाइ पंहिंजो किरदारु अदा कंदा। वज़ीर आज़म इमरान ख़ान अॼु सऊदी अरब जे दौरे ते जिद्दा पहुची रहियो आहे। शहबाज़ गिल चयो आहे त वज़ीर आज़म सऊदी वली अहद शहज़ादा मोहम्मद बिन सलमान सां मुलाक़ात कंदो। वफ़दनि जी मुलाक़ातुनि दौरान मुख़्तलिफ़ मुआहिदनि ते सयूं कयूं वेंदियूं। वज़ीर आज़म मदीने में हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़े ते हाज़िरी भरण सां गॾु उमिरे जी सआदत बि हासिल कंदो। परॾेह में पाकिस्तान लाइ आवाज़ न उथारे सघूं त हुकूमत में रहण जो को बि जवाज़ नाहे। वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां वज़ीर आज़म जे सफ़ीरनि खे ख़िताब ते नवाज़ लीग जी तनक़ीद ते हैरत जो इज़हार। सुथमा वारे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त वज़ीर आज़म अशराफिया बदिरां पोरियत तबिके सां गॾु बीठल आहे। ख़ुशी आहे त नवाज़ लीग सूदो ॿियूं पार्टीज़ NA-249 ते ॿीहर पोलिंग जो मुतालबो करे रहियूं आहिनि। सियासी जमातूं चूंड सुधारण लाइ संजीदा रवैयो इख़्तियार कनि। वापार बाबति वज़ीर आज़म जे सलाहकार रज़ाक दाऊद चयो आहे त पाकिस्तान लाइ एक्सपोर्ट जो नओं दर खुली वियो। हाणे वापारी ऐं सीड़पकार अमेज़ॉन जो प्लेटफॉर्म बि इस्तेमालु करे सघनि था। हिकु दफ़ो वरी ॿीहर कमाल ख़ान जोखे जे ॻोठ ते बैरिया टाउन चढ़ाई कई आहे। ज़बरदस्ती रोड ठाहे पई 300 फुट जो। नितर पत्थर हणी करे हवामी जुलूस वॾे ज़ोर ऐं दबाए सां हिते कढनि पिया। मशीनरी भॼंदो हितां निकिरी हलियो वियो। बहरिया टाउन इंतज़ामिया ऐं मलीर पुलिस तरफ़ां सिंध हाई कोर्ट जे स्टे ऑर्डर जी भञ। मलीर जे ॻोठ कमाल जोखियो ऐं ॿियनि क़दीमी ॻोठनि में मुबैना कब्ज़े लाइ हिकु भेरो ॿीहर ऑपरेशन। ॻोठाणनि जा घर ढाहिण लाइ ॻरी मशीनरीअ जो इस्तेमालु। ॻोठाणा औरतुनि ऐं ॿारनि सूधो ऑपरेशन ख़िलाफ़ ॿाहिरि निकिरी आया। मछलियल माण्हुनि जे पथरां बाद बहरिया टाउन जो अमलो वापसि रवानो। ॻोठाणनि जो चवणु आहे त सिंध हाई कोर्ट जे स्टे ऑर्डर ऐं BP चेयरमैन जे नोटिस वठण बावजूदि बहरिया टाउन इंतज़ामिया कब्ज़ा खोरी ख़तमु न कई। सिंध सरकार बि मलीर पुलिस खे ॻोठाणनि ख़िलाफ़ कार्रवाई खां न रोकियो। बहरिया टाउन इंतज़ामिया कब्ज़नि लाइ ज़बरदस्ती क़दीमी ॻोठ ख़ाली करणु घुरे थी। मुतासिरनि तरफ़ां बहरिया टाउन इंतज़ामिया ऐं मलीर पुलिस ख़िलाफ़ नोटिस वठी कार्रवायूं बंदि कराइण जो मुतालबो। सुप्रीम कोर्ट लीज़ जी ज़मीन ते अदावतूं हटाइण जो हुकुम ॾिनो हो या हद दख़लियूं हटाइण जो हुकुम ॾिनो। सिंध हाई कोर्ट सूबाई हुकूमत ऐं कमिश्नर कराची खे हद दख़लनि ख़िलाफ़ ऑपरेशन बाबति हुकुम जी वज़ाहत लाइ सुप्रीम कोर्ट सां राब्ते जो हुकुम ॾेई छॾियो। सिंध हाई कोर्ट पंहिंजे रिमार्क्स में चयो आहे त अलमियो आहे जो हुकूमत ॿीहर इक़्तिदार में ईंदी आहे त लीज़ कैंसिल करे माण्हुनि खे बेदख़ल करण जी कोशिशि कंदी आहे।
मुतासिरनि जी आबादकारी जो मैकेनिज़म न ठाहियो वियो त हददख़लनि ख़िलाफ़ ऑपरेशन कीअं शुरू कयो वियो। सुप्रीम कोर्ट जे हुकुमनामे जी तशरीह लाइ सूबाई हुकूमत पाण राब्तो करे जेसिताईं सुप्रीम कोर्ट जे हुकुम जी तशरीह ऐं वज़ाहत नथी अचे नालनि ते ऑपरेशन न कयो वञे। सिंध हाई कोर्ट 17 मई ताईं कोरंगी ऐं गुजर नाले ते लीज़ अदावतूं ड्राइण खां रोके छॾियो। मलीर भरिसां सुपर हाईवे वटि पाणीअ जी खॾ में वेझण दौरान 2 ॿार ॿुॾी विया। इलाइक़े वासियुनि गॾियल कोशिश सां ॿिन्ही ॿारनि जा लाश कढी वरिता। लाशनि जी सुञाणप न थी सघी। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त बिस्मिल्ला सेंटर वटि गर्मीअ में ॿार खॾ में वेझी रहिया हुआ त उहे पाणीअ में वञण सबबु ॿुॾी विया। नंढड़ो असांजो भाटियो आहे, उहो उरड़ी जी वजह सां फोत थी वियो आहे। चोथों छोकिरो आहे हिते गुज़ारे वञे थो। न हिते इंजेक्शन आहे न का अहिड़ी का सहूलियत आहे। असांजा 3 ॿार कल्ह घोड़ी 3 ॿार फोत थी विया आहिनि। अॼु असांजा 2 कज़िया थिया आहिनि। कंदकोट ऐं जेकबाबाद ज़िलनि जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में उरड़ी वबाई सूरत इख़्तियार करणु लॻी। कंदकोट में वधीक 3 मासूम ॿार उरड़ीअ विझी हयाती विञाए वेठा। पोतनि में 2 सालनि जी कुबरा ख़ातून शेख, 3 वरहनि जो जावेद शेख ऐं 4 सालनि जो मुबारक शेख शामिल। ज़िले में उरड़ीअ विझी फौत थियल ॿारनि जो अंग वधी 16 थी वियो। ठुल ऐं भर पासे जे इलाइक़नि में उरड़ी वधी वई। ठुल जे ॻोठ रसूल बख़्श कटोहर में 2 वरहनि जी मुस्कान उरड़ी विझे फौत। केतिरा ई मासूम ॿार उरड़ीअ में मुब्तला हुजण बावजूदि सिहत खाते जा अमलदार हरकत में न आया। ऐं कराची में कोरियर कंपनीज़ ज़रिए कैनेडा ऐं डेनमार्क मंशियात स्मगल करण जी कोशिश नाकाम। एंटी नार्कोटिक्स फोर्स कोरियर कंपनीज़ जे ऑफिसिस ते छापा हणी हिकु जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो। ANF तर्जुमान जो चवणु आहे त डेनमार्क लाइ बुक करायल पार्सल मां 410 ग्राम चर्स हथु कयो वियो। चर्स ट्राउज़र्स जे बेल्ट्स में लिकायो वियो हो। हिकु ॿी कोरियर ऑफिस ते छापे दौरान कैनेडा लाइ बुक करायल पार्सल तहवील में वरितो वियो। ड्राई फ्रूट में लिकायल 300 ग्राम हेरोइन हथु अचण जी दावा। ANF तरफ़ां हैदराबाद में अयूब होटल भरिसां छापे दौरान कार मां 99 किलो चर्स हथु करण जी दावा। हिकु जवाबदार अब्दुल गनी गिरफ़्तार।